औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर पढ़ अलिफ जो ब्यावरकतों विसार। अखर पढ़ अलिफ जो ब्यावरकतों विसार। अंदर तो उजार पना पढ़ंदे केतरा। दीन इस्लाम जी हकीकी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां हाँ अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हकीकी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली उवैसी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जी कोशिश करियां पियो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। जी दोस्तों, सईं राह जो सफ़र अॼु पाण अल्लाह ताला जे लारीब किताब क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम खे पढ़ंदासीं। अॼु अव्हां जे साम्हूं सूरतुल बक़रह जी 6 आयत खां तर्जुमे ऐं तफ़सीर पढ़ण जी कोशिश करियूं पिया। जेसी ताईं अल्लाह ताला घुरियो उन मुक़रर वक़्त ताईं उहे आयतूं उन्हनि जो तर्जुमो ऐं जामे तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाइबो। अल्लाह तबारक व तआला जे लारीब किताब जी शुरूआत तिलावत कलाम पाक करियूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीन कफ़रू सवाउन अलैहिम अअन्ज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून ख़तमल्लाहु अला क़ुलूबिहिम व अला समइहिम व अला अबसारिहिम ग़िशावतुन व लहुम अज़ाबुन अज़ीम। बिलाशक उहे शख़्स जो कुफ़ुर कयाऊं बराबरि आहे उन्हनि लाइ तूं उन्हनि खे ड्रेजारीं या न ड्रेजारीं उहे न ईमान आणींदा। मुहर हईं अल्लाह उन्हनि जे दिलनि ते ऐं उन्हनि जे कननि ते ऐं उन्हनि जे अखियुनि ते पर्दो आहे ऐं उन्हनि लाइ वॾो अज़ाब आहे। दोस्तो, मथियें आयतुनि में मोमिननि जूं सिफ़तूं ऐं उन्हनि जी कामयाबी जो ज़िक्र आयो ऐं हिननि आयतुनि में काफ़रनि ऐं उन्हनि जे बुरी आक़िबत जो अहवाल आहे। केतिरनि ई मुफ़स्सिरनि सैयदना इब्न अब्बास रदी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खे घणो हिर्स हूंदो हो त सभई माण्हू मुसलमान थियनि ऐं हिदायत जे ॻाल्हियुनि में संदन ताबेदारी कनि। पोइ अल्लाह ताला खेनि ख़बर ॾिनी त ईमान उहे आणींदा जेके अज़ल खां सआदतमंद आहिनि ऐं जेके अज़ल खां बदबख़्त आहिनि उहे ईमान न आणींदा। दोस्तो,
हाणे सवाल पैदा थो थिए जो हिन आयत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात इरशाद फ़रमायो आयत 6 में ॿुधायो वियो आहे त ला युमिनून उहे ईमान न आणींदा जॾहिं अल्लाह ताला संदन ईमान न आणण जो फ़ैसिलो ॾेई छॾियो त पोइ उहे ईमान कीअं था आणे सघनि। माण्हू सवाल करे सघे थो त जॾहिं ईमान न आणण जी ॻाल्हि अटल आहे त पोइ ईमान कीअं आणींदा। त इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन जो मतिलबु इहो न आहे त अल्लाह ताला उन्हनि खे इस्लाम न आणण ते मजबूर कयो आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त अल्लाह ताला हिदायत करण जे लाइ पंहिंजा अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम न मोकिले हा ऐं न किताब नाज़िल करे हा। पर इन जो मतिलबु आहे त जेकी हक़ जे सम्झण खां पोइ बि ज़िद करे इनकारी थिया आहिनि उहे माण्हू ईमान न आणींदा। हिन वक़्तु बि अव्हां कंहिं माण्हूअ खे का चङी ॻाल्हि चओ जेकॾहिं पहिरियां मञी वेठो त ठीकु आहे पर जेकॾहिं इनकार कयईं त पोइ वसार मञण लाइ असुलु तयारु न थींदो। जीअं हिन वक़्त जा बद मज़हब माण्हू जंहिंजे अॻियां क़ुरान पाक हदीस शरीफ़ पढ़ त कई तरीक़ा ऐं बहाना करे हक़ जी ॻाल्हि खे रद्द करे छॾींदा ऐं क़ुरान पाक जो सही मफ़हूम बयानु न कंदा बल्कि क़ुरान पाक हथनि में खणी चवंदा त सुन्नी उलमा क़ुरान पाक जी सही माना ऐं मफ़हूम नथा ॼाणनि ऐं न बयानु कनि था। दोस्तो शाल अल्लाह ताला सुन्नी भाइरनि ऐं भेनरुनि खे उन्हनि जे मकर दज्जल ऐं फ़रेब खां पनाह में रखे। आमीन सुम्मा आमीन या रब्बल आलमीन बिजाहिन नबील हबीबिल अमीन अलैहि तहियात व तस्लीमात इला यौमिद्दीन। अल्लाह ताला फ़रमायो ख़तमल्लाहु। हिन आयत सगूरी में ॿुधायो वियो आहे त उन्हनि जे दिलनि ऐं कननि ते मुहरूं लॻल आहिनि ऐं अखियुनि ते पर्दा अथनि। हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त मुहरुनि जे करे नथा ॼाणनि, न ॼाणनि था, न ॿुधनि था, न ॾिसनि था। हिन आयत सगूरी ते बि बेदीन माण्हू एतिराज़ कंदा आहिनि त जॾहिं उन्हनि जे दिलनि ऐं कननि ते मुहर लॻी वई ऐं अखियुनि ते पर्दा अची विया त पोइ उहे बेमयार आहिनि। मगर उहे एतिराज़ कंदड़ जेकॾहिं थधाईअ सां थोरो ग़ौर कनि त उन्हनि जे अॻियां बि हीअ ॻाल्हि खुली साम्हूं ईंदी त इंसान जे अमल ते बि असरु ऐं नतीजो ज़ाहिर थींदो आहे। दोस्तो अव्हां ॾिठो आहे त जेकॾहिं को माण्हू सिहत जे उसूल खे टोड़े थो, मिसाल तौरु खाधो खाइणु छॾे ॾिए त उनजो हर शइ खे हज़म कंदड़ मादो हाज़मे जो कमु छॾे ॾींदो ऐं जिगर रत पैदा करणु छॾे ॾींदो। ज़ाहिरी सिहत लाइ जेकॾहिं ईअं आहे ऐं यकीनन आहे त रूहानी सिहत लाइ बि उसूल आहिनि जिन जी पाइबंदी करण सां रूहानी कुवत पैदा थींदी ऐं वधंदी ऐं उन उसूल जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण सां इहा रूहानी कुवत बेकार बणिजी वेंदी ऐं दिलि मां हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारी सलाहियत निकिरी वेंदी आहे। उन्हनि जूं अखियूं ॾिसनि थियूं मगर इबरत हासिल नथियूं कनि, कन ॿुधंदा आहिनि पर नसीहत क़बूल न कंदा आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जे उन कैफ़ियत जो हथ बयानु कयो आहे, यानी हिते जेको बयानु थियल आहे उहा उन्हनि जी कैफ़ियत जो बयानु आहे। उन्हनि काफ़रनि जे लॻातार बेफ़रमानिन हक़ सम्झण जे बावजूदु उनखां मुसलसिल इनकार करण जे करे उन्हनि जी दिलि ऐं दिमाग़ कननि ऐं अखियुनि जूं सभु क़ुवतूं हक़ीक़ी लिहाज़ सां बेकार बणिजी वियूं आहिनि ऐं उहे उन हठ धर्मिन ऐं बेफ़रमानिन जे करे महरूम बणिजी विया आहिनि। पर उनजो इहो मतिलबु न आहे त उन्हनि खे ज़ाहिरी होश अकुल ऐं सम्झ खां महरूम कयो वियो आहे तां त उहे हक़ खे सम्झी न सघनि। दोस्तो क़ुरान करीम उन हक़ीक़त खे 2 जायुनि ते अहिड़ो वाज़िह ऐं साफ़ लफ़्ज़नि में बयानु कयो आहे जो ग़लतफ़हमीअ जी का बि गुंजाइश कान रही। जीअं हिकु जाइ ते आहे बल तबा अल्लाहु अलैहा बिकुफ्रिहिम, यानी
बल्कि मुहर हई अल्लाह उन्हनि ते उन्हनि जे कुफ्र जे करे। यानी पहिरियां उन्हनि जे दिलनि ते मुहर लॻल न हुई, पर उन्हनि जे कुफ्र इनकार उन ते सख़्तीअ सां इसरार ऐं हमेशगी करण जे करे उन्हनि खे उन नेमत खां महरूम कयो वियो आहे। जीअं मुफ़स्सिर क़ुरान बेहक़ीउल वक़्त अल्लामा सनाउल्लाह पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त क़ल्ब ते मुहर हणण मां मुराद उहा काराण आहे जेका गुनाहनि करण जे करे अल्लाह ताला बानहनि जे दिलनि ते पैदा कंदो आहे। मग़वी हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, मोमिन जंहिं वक़्तु गुनाह कंदो आहे त उहो गुनाह हुन जी दिलि में कारो दाग़ थी बीहंदो आहे। पोइ जेकॾहिं तौबह करे ऐं उन गुनाह खे तबीयत मां कढे ऐं मग़फ़िरत घुरंदो त उन जी दिलि खे उन गुनाह खां साफ़ कयो वेंदो, ऐं जेकॾहिं गुनाह ज़्यादह कंदो त उहो कारो दाग़ बि वधंदो वेंदो तांजो हुन जी दिलि जे मथां चढ़ंदो वेंदो। ऐं इहा ई उहा काराण आहे जेका अल्लाह ताला पंहिंजे किताब में ज़िक्र कई आहे। दोस्तो, ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो त कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून, यानी ईअं बिल्कुलु न आहे, बल्कि जेके कमाईंदा आहियो तंहिंजी कट संदन दिलनि ते ॼमी वई आहे। संदन दिलनि जो आईनो एतिरो त कटिजी वियो आहे जो हिदायत जे चमकाईंदड़ सिज खां बि अनवार हासिल नथो करे। यानी जेका दिलि कटिजी वई आहे, इन्हीअ जे करे उन कटियल क़ल्ब जे करे उन्हनि काफ़रनि जूं दिलियूं उन ईमान खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि, अखियुनि सां ॾिसी बि मञण लाइ तयारु न आहिनि। दोस्तो, अॻिते पाण आयत तिलावत कयूं। अल्लाह ताला फरमायो, वमिनन्नासि मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिलयौमिल आख़िरि व मा हुम बिमुअ्मिनीन युख़ादिऊन अल्लाह वल्लज़ीन आमनू व मा यख़दऊन इल्ला अनफुसहुम व मा यशऊरून फ़ी क़ुलूबिहिम मरदुन फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा वलहुम अज़ाबुन अलीमुम बिमा कानू यकज़िबून। ऐं बाज़ी माण्हू उहे आहिनि जो चवनि था त ईमान आंदो असां अल्लाह ते ऐं क़यामत जे ॾींहं ते, ऐं न आहिनि उहे ईमान वारा, ठॻण था घुरनि अल्लाह खे ऐं मोमिननि खे, ऐं हक़ीक़त में नथा ठगी कनि मगर पंहिंजे पाण सां, ऐं नथा सम्झनि। उन्हनि जे दिलनि में बीमारी आहे, पोइ वधाई अल्लाह उन्हनि जी बीमारी ऐं उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे उन जे करे जो कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। जी दोस्तो, 8, 9 ऐं 10 आयत सूरे बक़रह जी मुंहं मां जे साम्हूं तिलावत कई। हाणे मथे अवल मुस्लमाननि जो ऐं उनखां पोइ काफ़रनि जो ज़िक्र आणे। हाणे हितां खां मुनाफ़िक़नि जो ज़िक्र कयो थो वञे। मुनाफ़िक़ उनखे चवंदा आहिनि जो ज़ुबान सां इस्लाम जो इक़रार करे पर दिलि सां मुनकर हुजे। ये दोस्तो यादि रखो त इस्लाम जी तरक़ी ऐं वाधारो ॾिसी केतिरा मौक़े शनास दुनियावी फ़ाइदा हासिल करण जे लाइ पंहिंजो पाण खे मुस्लमान ज़ाहिर करण लॻा, जेके अंदर जा खोटा बुछड़ा ऐं हासिद खुलीअ तरह इस्लाम जे मुक़ाबले करण खां आजिज़ हुआ। उहे मुस्लमाननि में शामिल थी साज़िशुनि फितननि जा ॼार विछाए मुस्लमाननि खे परेशान करण जे पुठियां पिया। हिजरत खां अॻु में त मुनाफ़िक़नि जो नालो निशान बि न हो, छो त उन वक़्तु मुस्लमान थियणु हर क़िस्म जे ज़ुल्म ऐं मुसीबतुनि बर्दाश्त करण लाइ तयारु थियणो हो। उन जे करे कंहिंखे कहिड़ो लाचार हो जो दिलि सां मञणु ईमान आणण खां सवाइ अहिड़ियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे। उते त सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि इस्लाम क़बूल कयो हो जेके अल्लाह ताला ऐं उन जे प्यारे रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जे लाइ जान, माल, औलाद, गर्ज़ त हर शइ क़ुर्बान करण खे पंहिंजी सादत सम्झंदा हुआ। जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उस्मान गनी ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम, हज़रत बिलाल हबशी समेत हज़रत सलमान फ़ारसी, हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह ताला अन्हुमा,
हज़रत तलहा ऐं अहिड़ी तरह सां कई सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम पक्के मोमिन थी रहण लाइ अल्लाह ताला जी ज़ात प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कई हुक्म फ़रमाया हुआ। त सही बुखारी ऐं मुस्लिम हीअ हदीस पाक आंदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त मूंखे हुकुम कयो वियो आहे उमिरतु अन उक़ातिल अन्नास हत्ता यशहदू अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह फ़इज़ा क़ालूहा असिमू मिन्नी दिमाहुम व अमवालहुम इल्ला बिहक़्क़िहा व हिसाबुहुम अलल्लाह। यानी मूंखे हुकुम कयो वियो आहे त माण्हुनि सां जंग कयां तांजो शाहिदी ॾियनि त अल्लाह खां सवा को बि सचो मअबूद न आहे ऐं तहक़ीक़ आउं अल्लाह जो रसूल आहियां। पोइ जॾहिं इहो कलमो शहादत वारो चवंदा त पंहिंजा रत ऐं माल मूंखां हिफ़ाज़त में रखंदा मगर उन्हनि जे हक़ सां जेकॾहिं उन्हनि ॾे कंहिंजो हक़ हूंदो त उन्हनि खां बि वरितो वेंदो ऐं उन्हनि जो हिसाब अल्लाह ताला वटि आहे। दोस्तो यादि रखो त अल्लाह ताला वटि उहो मोमिन आहे जेको ज़ुबान जे इक़रार सां गॾु दिलि सां बि तस्दीक़ करे ऐं जेको नथो करे उहो मोमिन नाहे भली केतिरी बि इस्लाम ऐं ईमान जी दावा करे पर दिलि सां तस्दीक़ नथो करे इक़रार नथो करे सिर्फ़ु ज़ुबानी ॻाल्हि करे थो त उहो मोमिन नथो थी सघे। हाणे फ़ाइदो कहिड़ो हासिलु थियो त मुनाफ़िक़ फ़िरेब ऐं ठगी अल्लाह ताला सां न छो त अल्लाह ताला जेको फ़रमायो न त उहे माण्हू युख़ादिऊन अल्लाह वल्लज़ीन आमनू वमा यख़्दऊन इल्ला अनफुसहुम वमा यशऊरून। यानी उहे ईमान वारा ठॻिण था घुरनि वमा हुम बिमोमिनीन उहे ईमान वारा हरगिज़ न आहिनि ऐं ठॻिण था घुरनि अल्लाह खे ऐं मोमिननि खे ऐं हक़ीक़त में नथा ठगी कनि मगर पंहिंजे पाण सां। ताणे हिते अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात फ़रमायो त अल्लाह ताला जे प्यारे रसूल मक़बूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सां मुनाफ़िक़ फ़िरेब ऐं ठगी कंदा हुआ त हालांकि उहा ठगी अल्लाह ताला सां न पर अल्लाह ताला वाज़िह करे ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां फ़िरेब करणु ख़ुदि अल्लाह ताला सां फ़िरेब करणु आहे। हिन आयत मां इहो बि साबित थियो त अल्लाह ताला जे प्यारनि सां मुक़ाबले करण वारो ॼण त अल्लाह ताला सां थो मुक़ाबिलो करे ऐं उन दोखेबाज़ीअ जो वबाल उन्हनि ते ई पवंदो उहे अल्लाह ताला ऐं उन जे महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो कुझु बि बिगाड़े न सघंदा छो त हीउ अहिड़ो नूर आहे जंहिंखे हमेशह रोशन रखण जो नुमायां रखण जो मुनव्वर रखण जो ज़िम्मेदार अल्लाह ताला पाण आहे। दोस्तों अॻिते इरशाद थियो फ़ज़ादहुमुल्लाहु मरदा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ख़िलाफ़ मुनाफ़िक़नि जी दिलि में जेकी जज़्बात पलिजी रहिया हुआ ऐं उन्हनि जे सीने में जेका हसद ऐं गुस्से जी बाहि भड़की रही हुई क़ुरान करीम उनखे बीमारीअ सां तहबीर कयो आहे। जीअं जीअं क़ुरान लहंदो थिए वियो ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मञण वारनि खे तरक़ी थींदी थी वई तीअं उन्हनि जी बीमारी वधंदी थी वई उन्हनि जो ईमानदार सॾाइणु सॼो कूड़ हो। सही मुस्लिम शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि। आयतुल मुनाफ़िक़ सलासूं व इंसाम वसल्ला व ज़अम अन्नहु मुस्लिमुन इज़ा हदस कज़ब व इज़ा वअद अख़लफ़ व इज़्तुमिन ख़ान। यानी मुनाफ़िक़ जूं 3 निशानियूं आहिनि जेतोणीक रोज़ा रखे ऐं निमाज़ पढ़े ऐं गुमान करे त उहो मुस्लमान आहे। दोस्तो मालूम थियो त निमाज़ रोज़ो ख़ुदा जो फ़र्ज़ु ज़रूरु आहे पर हर निमाज़ी मुस्लमान नाहे हर रोज़ेदार मुस्लमान नाहे। अल्लाह ताला फ़रमायो त उहो मुनाफ़िक़ जेको पंहिंजे ज़ाती मुफ़ाद जे लाइ ईअं करे थो उहो मुनाफ़िक़ आहे। उन जूं 3 निशानियूं आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन निशानियुनि खां पहिरीं उन जी सुञाणप ॿुधाई त 3 निशानियूं जेतोणीक रोज़ा बि रखे थो निमाज़ बि पढ़े थो ऐं गुमान करे थो त मां मुस्लमान आहियां
पर मुंहिंजे महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं वक़्तु ॻाल्हि कंदो त कूड़ हणंदो ऐं जंहिं वक़्तु वाइदो कंदो त मुखालिफ़त कंदो, यानी वाइदे वफ़ाई न कंदो, ऐं जंहिं वक़्तु उन वटि अमानत रखी वेंदी त ख़यानत कंदो, इहो मुनाफ़िक़ आहे। त दोस्तो, जीअं मुनाफ़िक़ दिलि में हिकिड़ी ॻाल्हि रखंदा हुआ ऐं ज़ुबान सां ॿी चवंदा हुआ, अहिड़ी तरह मुस्लमान सॾाइण वारनि मां हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके तक़ीअ जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि ऐं उनखे हक़ु चवंदा आहिनि, पर असुल में उन्हनि जो बि इहो हाल आहे। मुनाफ़िक़ त सिर्फ़ु पाण मुनाफ़िक़ी कंदा हुआ, मगर ही ज़ालिम त अल्लाह ताला जे प्यारनि लाइ बि चवंदा आहिनि त उन्हनि बि दिलि में हिकु रखी ज़ुबान सां ॿी ॻाल्हि थिए कई ऐं उहे उन कूड़ खे ईमान था सम्झनि ऐं वाजिबु था ॼाणनि, सिर्फ़ु नालो मटाए कूड़ खे तकियो था सॾनि। दोस्तो, शाल अल्लाह ताला उन्हनि खे सम्झ था करे ऐं सही राह ते अचनि। इहो ई सिधो रस्तो आहे जेको मुंहिंजे आका जो रस्तो आहे। दोस्तो, सोशल मीडिया जी जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जी समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश करियां पियो। अॼु सूरतुल बक़रह जी 6 आयत खां अव्हां जे साम्हूं उन बाक़ी आयतुनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर अर्ज़ु रखां पियो। अॻिते अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, 10 आयतूं पाण पढ़ी चुका आहियूं तर्जुमे ऐं तफ़सीर में। हाणे अल्लाह तबारक व तआला फ़रमायो, व इज़ा क़ील लहुम ला तुफ़सिदू फ़िल अर्द क़ालू इन्नमा नहनु मुस्लिहून अला इन्नहुम हुमुल मुफ़सिदून वलाकिन ला यशऊरून व इज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमनन नास क़ालू अनुमिनु कमा आमनस सुफ़हाउ अला इन्नहुम हुमुस सुफ़हाउ वलाकिन ला यअलमून। ऐं जॾहिं चयो थो वञे उन्हनि खे त न फ़साद कयो ज़मीन में, त चवनि था त असीं त इस्लाह कंदड़ आहियूं। ख़बरदार, बेशक उहे ई फ़साद कंदड़ आहिनि ऐं पर नथा सम्झनि। ऐं जॾहिं चयो थो वञे उन्हनि खे त ईमान आणियो जीअं ईमान आंदो ॿियनि माण्हुनि, त चवनि था त छा ईमान आणियूं असीं जीअं ईमान आंदो बेवकूफ़नि। ख़बरदार, तहक़ीक़ उहे ई बेवकूफ़ आहिनि ऐं पर नथा ॼाणनि। दोस्तो, हिननि आयतुनि में उन्हनि जे दिलनि जे बीमार हुजण जो दलील पेश कयो थो वञे त उहे राति ऐं ॾींहुं फितने ऐं फ़साद फैलाइण ऐं हक़ जी शमह खे विसाइण में मसरूफ़ आहिनि। जेकॾहिं खेनि इहा फितनेबाज़ी यादि ॾियारे उनखां रोकियो थो वञे त उहे उल्टो जवाबु ॾींदे चवनि था त छा असीं फ़सादी आहियूं? न, असीं त सुधारो आणींदड़ ऐं इस्लाह कंदड़ आहियूं। पोइ जेके फ़सादी ऐं फितनो उथारींदड़ माण्हू पाण खे इस्लाह कंदड़ सॾनि, उन्हनि जे दिलनि ऐं निगाहुनि खे बीमार न चइजे त छा चइजे? दोस्तो, हिन मौजूदा दौर में कई जमायतुनि वारा पाण खे इस्लाही सॾाइनि था, पर संदन अंदरूनी हालतूं एतिरियूं ख़राब आहिनि जंहिंजी हद ई न आहे। शाल रब पाक मुस्लमाननि खे उन्हनि खां दूर रहण जी तौफ़ीक़ बख़्शे। उहे अहिड़ा त आहिनि जो जॾहिं उन्हनि खे अॻियनि सालिहनि बाननि जे तरीक़े अख़्तियार करण लाइ चइजे थो त अहिड़ो ई जवाबु ॾियनि था जहिड़ो मुनाफ़िक़ ॾींदा हुआ। दोस्तो, हिननि आयतुनि मां साबित थियो त अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे असहाबनि सगोरनि वारो ईमान क़बूल आहे ऐं उन्हनि जे तरीक़े ते ईमान न आणण वारा मुनाफ़िक़ हुआ। ऐं ॿियो इहो बि मालूम थियो त मुनाफ़िक़ असहाबनि सगोरनि खे सुफ़हाउ यानी बेवकूफ़ चवंदा हुआ, त अल्लाह ताला उन्हनि मुनाफ़िक़नि खे बेवकूफ़ सॾियो ऐं असहाबनि सगोरनि रज़ियल्लाहु अन्हुम जे शान जो तहफ़ुज़ कयो। हिन वक़्त बि जेकी माण्हू असहाबनि सगोरनि रज़ियल्लाहु ताला अन्हुम खे बुरो या बेवकूफ़ सम्झनि था, क़ुरान पाक जे इन नुक़्ते जी निगाह सां उहे ख़ुदि मुनाफ़िक़ दीन जा दुश्मन आहिनि
बल्कि उहे अण सिधी तरह क़ुरान पाक जा बि मुनकर आहिनि। उन्हनि खे अल्लाह ताला क़यामत में सख़्तु सज़ा ॾींदो। दोस्तों हाणे पाण अॻिते 14 आयत खां तिलावत कयूं। अल्लाह ताला फरमायो वइज़ा लक़ुल लज़ीन आमनू क़ालू आमन्ना वइज़ा ख़लौ इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम वयमुद्दुहुम फ़ी तुग़यानिहिम यअमहून उलाइकल्लज़ीना इश्तरवुद्दलालत बिलहुदा फमा रबिहत तिजारतुहुम वमा कानू मुहतदीन। ऐं जॾहिं मिलनि था ईमान वारनि सां त चवनि था असां ईमान आंदो आहे, ऐं जॾहिं अकेला थियनि था पंहिंजनि शैताननि वटि त चवनि था त तहक़ीक़ असीं अव्हां सां गॾु आहियूं, असीं सिर्फ़ु उन्हनि ते चथर कंदड़ आहियूं। अल्लाह चथर जी सज़ा ॾींदो उन्हनि खे ऐं दर थो ॾिए उन्हनि खे पंहिंजे सरकशीअ में भटकंदा था रहनि। उन्हनि खे डर मिलियल आहे, अल्लाह ताला उन्हनि खे डर थो ॾिए त उहे भली पंहिंजी सरकशी में भटकंदा रहनि। उहे ई आहिनि जिन ख़रीद कई गुमराही हिदायत जे बदिले, पोइ न नफ़े वारी थी उन्हनि जी तिजारत ऐं न हुआ हिदायत वारा थींदड़। दोस्तों हिते बि उन्हनि मुनाफ़िक़नि जो अहवाल पियो हले जिन वटि नफ़े नुक़सान फ़ाइदे ऐं ट्रोट खे जाचण लाइ कसवटी सिर्फ़ु दुनिया जो ऐश आराम इज़त ऐं मर्तबो आहे। उन्हनि वटि उहे हस्तियूं जेके पंहिंजे दीन ऐं ईमान लाइ सिर ऐं धड़ जी बाज़ी लॻाईंदा आहिनि से अकुल ऐं सम्झ खां महरूम आहिनि। पर जेकॾहिं हक़ीक़त ते ग़ौर कबो त उन्हनि खां वधीक दाना केरु आहे जन फ़ानी जी दोस्तो फ़ानी खे ख़तमु कयो, फ़ानी ॾेई करे बाक़ीअ खे हासिलु कयो। जेका हमेशह रहण वारी आहे, जेका फ़ना थियण वारी आहे, उन खे हुननि ख़तमु कयो, ॾिनो, ऐं जेका ख़तमु थियण वारी उन खे ॾेई बाक़ी रहण वारी खे हासिलु कयो। जन जान ॾेई मालिक खे राज़ी बनायो। क़ुरान करीम में आहे वरिदवानुम मिनल्लाहि अकबर, यानी अल्लाह जो रज़ामंदो सभ खां वॾो आहे ऐं उन्हनि खां वधीक बेवकूफ़ केरु आहे। जन आर्ज़ी हयातीअ जूं 2 ॾींहंनि वारियूं राहतूं हासिलु करण लाइ अबदी राहत ऐं अल्लाह ताला जी ख़ुशनुदीअ खां पाण खे महरूम रखियो। एतिरा बेवकूफ़ पाण हुआ, मगर इहा ॻाल्हि ज़हन मां कढी ॿियनि खे बेवकूफ़ सॾण वारा जॾहिं मोमिननि सां मिलंदा हुआ त बिना देर जे चवंदा हुआ त असीं मोमिन आहियूं, ऐं जेकॾहिं पंहिंजे अॻवाननि यानी शैताननि सां मिलनि था त चवनि था असीं अव्हां सां आहियूं, बाक़ी मुस्लमाननि ते त चथरूं कयूं, उन्हनि ते चथरूं पिया कयूं। दोस्तो अल्लाह ताला उन्हनि जे रद में फरमायो अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम। यस्तहज़िउ इस्तहज़ा खां वरितल आहे, अल्लाह ताला ॾांहुं उन जी निस्बत जज़ाए ऐं इंतकाम जे एतबार सां आहे, यानी अल्लाह ताला उन्हनि खे संदन इस्तहज़ा जे बदिले में सज़ा ॾींदो। अल्लामा बेज़ावी अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला उन्हनि खे उन इस्तहज़ा चथर जी सज़ा ॾींदो जेका हू कंदा हुआ। इस्तहज़ा जी जज़ा खे इस्तहज़ा सॾियो वियो आहे, या मुराद आहे त इस्तहज़ा जो वबाल मथनि ईंदो, पोइ ॼण त हुननि सां चथर थी रही आहे, या मुराद आहे त हिननि सां चथर जे नमूने ते मुआमिलो दरपेश ईंदो दुनिया में। इन लिहाज़ सां त उन्हनि जे मथां ज़ाहिरी कलमे शरीफ़ पढ़ण जे करे मुस्लमाननि वारा अहकाम जारी थींदा ऐं खेनि मोहलत ऐं ढर मिलंदी जो उन बुराईअ में ड्रेग कंदा, ऐं आख़िरत में ईअं थींदो जो अल्लाह ताला उन्हनि जे लाइ जन्नत ॾांहुं दरवाज़ो खोलींदो ऐं उहे जल्दी वञण जी कंदा त वरी दरवाज़ो बंदि करायो वेंदो। यानी जीअं दुनिया में हू ठठोल कंदा हुआ, तीअं उन्हनि जे लाइ मलाइक सॻोरा बि इहो ई अमल अख़्तियार कंदा। चयो वेंदुनि अड़े वञो वञो जन्नत जो दर खुलियो पियो अथव, ऐं जॾहिं हू जन्नत ॾांहुं वेंदा त दरवाज़ो बंदि कयो वेंदो, यानी चथर नुमा ठठोल नुमा उन्हनि खे अज़ाब कयो वेंदो।
इब्नुल मंज़र अबू सालेह खां अल्लाहु यस्तहज़िउ बिहिम जे तफ़सीर में आंदो आहे त उहे मुनाफ़िक़ जॾहिं जहन्नम में पवंदा त उन्हनि खे चयो वेंदो त जहन्नम मां निकिरो ऐं दरवाज़ा खोलिया वेंदा। यानी पहिरियां त जन्नत ॾांहुं वञण जे लाइ उन्हनि खे चयो वेंदो वञो, इहा बेश्त अथव, इहा जन्नत अथव। जॾहिं वेंदा त जन्नत जो दरवाज़ो बंदि कयो वेंदो, यानी उन्हनि खे चथर जो अज़ाब थींदो। वरी जॾहिं हू जहन्नम में वेंदा उन्हनि खे चयो वेंदो त जहन्नम मां निकिरो ऐं दरवाज़ा खोलिया वेंदा। पोइ जॾहिं उहे निकिरण जे लाइ दरवाज़नि ते पहुचंदा ऐं मोमिन इहो मंज़र तख़्तनि ते ताज पायो वेठा ॾिसंदा त उहे दरवाज़ा उन्हनि जहन्नमिन जे निकिरण खां अॻु में वरी बंदि थी वेंदा। दोस्तो, इन लफ़्ज़ मां इहा मुराद आहे त अल्लामा कुर्तबी अलैहि रहमत खोले लिखियो आहे, यानी अल इस्तिहज़ा असल इस्तिहज़ा इलल इंतिक़ाम, यानी अल इस्तिहज़ा जी असुल माना आहे बदिलो वठणु। उन तहक़ीक़ जे लिहाज़ सां अल्लाह यस्तहज़िउ बिहिम जी माना थींदी अल्लाह ताला उन्हनि खां उन्हनि जे शरारतुनि जो बदिलो थो वठे। उन माना जे लिहाज़ सां अल इस्तिहज़ा जी निस्बत अल्लाह ताला ॾे करण में का बि क़बाहत नाहे। अरबनि सॻुरनि में आम मुहावरो बि आहे त जॾहिं को कमु कंहिं फ़ेल जी सज़ा ॾियण लाइ कयो वेंदो आहे त उनखे अल इस्तिहज़ा करे छॾींदा आहिनि। अहिड़ी तरह जंहिं लफ़्ज़ सां उन फ़ेल जी तबीर कई वञे जंहिं ते सज़ा या ॾोरापो मिले, मसलन क़ुरान करीम में आहे जज़ाउ सय्यतिन सय्यतुम मिस्लुहा, यानी बुछड़ाईअ जो बदिलो उन जहिड़ी बुछड़ाई आहे। हालांकि बुछड़े खे सज़ा ॾियणु बुछड़ाई न पर आहे, न अदुल इंसाफ़ आहे। या ॿी आयत में आहे नसुल्लाह फ़अंसाहुम अनफुसहुम, यानी अल्लाह खे विसारियाऊं पर उन्हनि खां संदन सिर बि विसाराए छॾियईं। हालांकि अल्लाह ताला वेसर खां पाक आहे, पर उन्हनि जे विसारण ते जेका उन्हनि खे सज़ा ॾिनी वई उन्हीअ खे बि विसारण छॾियो वियो आहे। अहिड़ी तरह चथर करण ते जेका मुनाफ़िक़नि खे सज़ा मिलंदी उनखे बि चथर छॾियो वियो आहे। ऐं इहो ई सबबु हो जो अरब जा काफ़र जेके क़ुरान करीम ते एतिराज़ ॻोल्हींदा वतंदा हुआ उन्हनि बि हिननि लफ़्ज़नि ते को एतिराज़ न कयो। दोस्तो, इस तरह दलालत गुमराही ख़रीद कयाऊं। इश्तरो जमा जो सीगो अल इश्तरा खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे ख़रीद करणु, क़ीमत अदा करे का शइ वठणु। हाणे ही सवाल थो पैदा थिए, सवाल पियो करियां अव्हांखे ॿुधायां ऐं उन खां पोइ वरी अव्हांखे जवाबु ॿुधायां थो त इश्तरव दलालत गुमराही ख़रीद कयाऊं। इश्तरो जमा जो सीगो अल इश्तरा खां वरितल आहे, जंहिंजी माना आहे ख़रीद करणु, क़ीमत अदा करे का शइ वठणु। पर हिन आयत में इहा माना तॾहिं सही थी सघे हा जो मुनाफ़िक़नि वटि ईमान जी दौलत हुजे हा ऐं उहा ॾेई उन जे एवज़ गुमराही ख़रीद कनि हा। पर उन्हनि वटि पहिरियां बि कुफ़ुर ई कुफ़ुर हो त उन्हनि कीअं ख़रीदारी कई, जंहिंखे इश्तरो सां बयानु कयो वियो आहे। दोस्तो, ही उलमा या आम माण्हू सवाल करे सघे थो जेको सम्झ जे घोड़े ते सवार हुजे। हाणे इन जो जवाबु जेको असांजे मुफ़स्सिर क़ुरान लिखियो आहे उहो लिखे थो त अल्लामा कुर्तबी अलैहि रहमत लिखियो आहे त हिन आयत में इश्तरो मां मुराद आहे इस्तहबू, यानी उन्हनि कुफ़्र खे पसंदि कयो ऐं हक़ जे क़बूल करण खां इनकार कयो। अरब जी ॿोलीअ में हिक शइ खे ॿीअ सां बदिलाइण जे लाइ बि शराउ जो लफ़्ज़ आम इस्तेमालु कयो वेंदो आहे। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान मरहूम जो तफ़सीर लिखियल आहे, हुननि लिखियो आहे त उन्हनि मुनाफ़िक़नि जे अॻियां कुफ़्र ऐं इस्लाम ॿई वाज़े हुआ, पर उन्हनि इस्लाम खे छॾे कुफ़्र खे अख़्तियार कयो। इहो हिकु क़िस्म जो वापारु हो जंहिंमें उहे नफ़े हासिल करण जे बजाए नुक़सान में विया। दोस्तो, यादि रखो त उन्हनि मुनाफ़िक़ी उन्हीअ लाइ थिए कई त उहे मुस्लमाननि में शामिल थी दुनियावी फ़ाइदा हासिल कनि। गनीमत जे माल मां उन्हनि खे हिसा मिलंदा ऐं उन्हनि जी वॾेराई क़ाइमु रहंदी, पर उन्हनि जी उमेद पूरी न थी। अल्लाह ताला उन्हनि जे लिकल राज़नि खे ज़ाहिर करे छॾियो ऐं हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन उन्हनि खे नाला वठी मस्जिद मां ॿाहिरि कढी छॾियो। दुनियावी नफ़ो कमाइण त पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि अहमकनि त पंहिंजो असली सरमायो सलीम फितरत बि तबाह करे छॾी।
दोस्तों, अल्लामा पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त तिजारत मां मक़सूद आहे असुल माल जी सलामतीअ सां गॾु नफ़ो हासिल करणु ऐं उन्हनि त असुल माल यानी सलीम फितरत बि ज़ाया करे छॾी ऐं हक़ खे पहुची कमाल हासिल करे फ़ज़ीलत ऐं भलाई माणे न सघिया। हाणे पाण अॻिते 17 आयत खां तिलावत कयूं था। अल्लाह ताला फरमायो, मसलुहुम कमसलिल लज़ी इस्तौक़द नारा फलम्मा अदाअत मा हौलहु ज़हबल्लाहु बिनूरिहिम वतरकहुम फ़ी ज़ुलुमातिन ला युबसिरून सुम्मुम बुक्मुन उम्युन फ़हुम ला यरजिऊन औ कसय्यिबिम मिनस्समाइ फ़ीहि ज़ुलुमातुन वरअदुन वबर्क़ यजअलून असाबिअहुम फ़ी आज़ानिहिम मिनस्सवाइक़ हज़रल मौत वल्लाहु मुहीतुम बिलकाफ़िरीन यकादुल बर्क़ु यख़्तफ़ु अबसारहुम कुल्लमा अदाअ लहुम मशौ फ़ीहि वइज़ा अज़लम अलैहिम क़ामू वलौ शाअ अल्लाहु लज़हब बिसमअहिम वअबसारिहिम इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। उन्हनि जो मिसाल उन शख़्स वांगुरु आहे जंहिं बाहि बारी पोइ जॾहिं रोशन कयाई उन्हनि जे आस पास खे त खसियो अल्लाह उन्हनि जे नूर खे ऐं छॾियाई उन्हनि खे अंधेरनि में नथा ॾिसनि, ॿोड़ा आहिनि, गूंगा आहिनि, अंधा आहिनि, पोइ उहे नथा मोटनि, या ज़ोर सां वसंदड़ मींहं वांगुरु आसमान जे ककर मां उन्हीअ में ऊंदाहियूं आहिनि ऐं गोड़ ऐं विझ विझनि था आङुरियूं पंहिंजनि कननि में सबबा कड़कनि जे मौत जे डप खां ऐं अल्लाह घेरो कंदड़ आहे काफ़रनि ते, वेझी आहे खेवण जो झड़पे अखियुनि उन्हनि जे खे जॾहिं जो रोशनी कयायूं उन्हनि जे लाइ त पंधु कयाऊं उन जी रोशनीअ में ऐं जंहिं वक़्तु ऊंदाह कयायूं उन्हनि ते त बीही रहिया ऐं जेकॾहिं अल्लाह घुरे हा त खसे वठे हा उन्हनि जे कननि ऐं उन्हनि जे अखियुनि खे, बेशक अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। दोस्तों, ही तर्जुमो ऐं तफ़सीर सम्झण जे लाइ अदराक शऊर जी ज़रूरत आहे ऐं इनखे असां लगातार मुसलसिल जॾहिं पढ़ंदासीं त यकीनन सम्झ में ईंदो ऐं अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस जे ॿुधण सां ईमान खे ताज़गी मिलंदी आहे, रूह खे ताज़गी मिलंदी आहे, सुकून मिलंदो आहे। त यादि रखो त मुनाफ़िक़नि जूं 2 जमायतूं हुयूं। हाणे आयतुनि जो तफ़सीर अव्हांखे ॿुधायां पियो। हिकिड़ा उहे जेके दिलि सां कुफ़र ते मज़बूत बीठा हा, सिर्फ़ु ज़ुबान सां पाण खे मुस्लमान चवंदा हा, ऐं ॿिया उहे जन ईमान त क़बूल कयो हो पर मुसीबतुनि ऐं मुश्किलातुनि खां घबराए इस्लाम खां दस्तबरदार थी विया हा। पहिरीं जमायत जो मिसाल मसलहुम खां शुरू थियो ऐं ॿी जमायत जो बयानु औकसय्यबिन खां। पहिरीं जमायत वारनि ज़ाहिरी मुसलमान थी आरज़ी फ़ाइदो त वरितो पर उहो जल्दी ख़तमु थी वियो ऐं उन्हनि जी हालात खे सम्झाइण में मसलहुम जो लफ़्ज़ आयल आहे मसल म ऐं सा जी ज़बर सां, मिसल मीम जी ज़ेर से जी जज़्म सां ऐं मसील फ़ईल जे वज़न ते टिन्ही जी माना साॻी आहे, यानी मिसाल नज़ीर, पर उन्हनि जो आम इस्तेमालु कंहिं ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ मिसाल ॾियण में थींदो आहे ऐं इस्तिआरा तौरु अहिड़ी हालत जे बयान खे मिसिल चवंदा आहिनि जंहिंमें थोरड़ाई ऐं अजब हुजे। हिते उहो लफ़्ज़ इन ई इस्तेमाल में इन ई माना में इस्तेमालु थियो आहे, यानी उन्हनि मुनाफ़िक़नि जे अहिड़े अजीब ऐं ग़रीब हालत आहे जहिड़ी उन माण्हूअ जी थींदी आहे जो झंगल में हुजे ऐं ऊंदाह जे करे रस्तो भुलिजी वञे, पोइ रस्ते खे मालूम करण जे लाइ बाहि जो मच ॿारे ऐं जॾहिं रोशनीअ में रस्तो ज़ाहिर थिए ऐं हू सम्झे त मुंहिंजो मतिलबु हासिलु थियो ऐं हाणे मूंखे उन रोशनीअ जी का ज़रूरत न आहे, मगर इहा रोशनी करण वारी बाहि जेकॾहिं विसामी वञे त खेसि वरी साॻिया थाॿा खाइणा था पवनि। इहो हाल उन्हनि मुनाफ़िक़नि जो आहे। अल्लाह ताला ऐं उन जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते ज़ाहिरी ईमान उन रोशनीअ जो मिसाल आहे
मगर उन्हनि खे दिलि सां न मञण जे करे इहा रोशनी उन्हनि खां खसिजी वई ऐं अहिड़ी हालत थियनि जो सोचे बि न थी सघिया। सुम्मुन असम जो जमव आहे माना ॿोड़ो, बुकमुन अबकम जो जमव आहे माना गूंगो, उमयुन अमा जो जमव आहे माना अंधो, यानी उहे हक़ चवण, हक़ ॿुधण ऐं हक़ ॾिसण खां महरूम रहिया ऐं उन्हनि जा कन ऐं ज़ुबानूं ऐं अखियूं सभु बेकार थी वियूं। उन जे करे ॿोड़ा, गूंगा ऐं अंधा सॼा हुआ। औ कसय्यिबिन मिन समाअ में मुनाफ़िक़नि जी ॿी जमात जो मिसाल ॾिनो वियो आहे ऐं सम्झायो वियो आहे त क़ुर करीम रूहानी बारिश आहे, उन जा दलील बिजलीअ जे करंट वांगुरु आहिनि ऐं उन में अज़ाब जो ज़िक्र गोड़ वांगुरु आहे ऐं उन्हनि जे कुफ्र जो बयानु अंधेरो आहे। जीअं अंधेरी राति में को फाथल मुसाफ़िर बिजलीअ जी चमक ॾिसी कुझु रस्तो हले ऐं गोड़ खां घबराए बिजलीअ जी रोशनी ख़तमु थियण ते बीही रहे थो, अहिड़ो ई उन्हनि मुनाफ़िक़नि जो हाल आहे जेके इस्लाम जो ग़लबो ॾिसी इस्लाम ॾे माइल थिया थे ऐं कंहिं तकलीफ़ अचण ते कुफ्र जे अंधेरनि में परेशान थी बीही थिए रहिया। हिन आयत में मुख़्तलिफ़ शयुनि जो ज़िक्र आयो आहे। उहे मुख़्तलिफ़ ज़िक्र आहिनि जिन जो अल्लाह तबारक व तआला वाज़े फ़रमायो आहे ऐं यकीनन अल्लाह तबारक व तआला असां अव्हां जे लाइ रहनुमाई फ़रमाई आहे। हिन में अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात फ़रमायो औ कसय्यिबिन, सय्यिब मींहं, ज़ुल्मातुन ऊंदाहियूं, रअद विज, बर्क़ खिवण ऐं इन हालात में सफ़र कंदड़ शख़्स, ही सभु उहे शयूं आहिनि जिन सां तशबीह ॾिनी वई आहे। मगर जेसिताईं उन्हनि सां तशबीह ॾिनल शयुनि जो तअयुन न थींदो त उन मिसाल जो हुस्न खुली साम्हूं न ईंदो। तंहिंजे करे सम्झणु घुरिजे त मींहं मां मुराद इस्लाम, अंधेरनि ऐं बादलनि जे कड़कनि मां मुराद उहे मुसीबतूं ऐं मुश्किलातूं आहिनि जिन चइनी तरफ़नि खां इस्लाम खे घेरो कयो हो ऐं बिजलीअ जी रोशनी मां मुराद उहे फुतूहात आहिनि जेके उन्हनि नासाज़गार हालतुनि जे बावजूदु इस्लाम खे हासिलु थींदियूं रहियूं। जीअं मींहं बर्बाद ज़मीन खे आबाद कंदो आहे, अहिड़ी तरह इस्लाम बि मुअल दिलनि खे नई हयाती ॾींदो आहे। जहिड़ी तरह मींहं वसण वक़्तु कारा ककर छांइजी वेंदा आहिनि ऐं सिज जे बावजूदु अंधेरो पखिड़िजी वेंदो आहे ऐं कड़कनि जे हैबतुनि मां दिलियूं दहिलजी वेंदियूं आहिनि, अहिड़ी तरह इस्लाम जे मींहं वसण वक़्तु बि खुलियल दुश्मननि ऐं लिकल साज़िशुनि जो हंगामो बर्पा थियो। फ़िज़ा ग़ैर मुवाफ़िक़ थी वई ऐं मुसीबतुनि जा ककर गोड़ियूं ॾियण लॻा। जेकी सच्चीअ दिलि सां मोमिन थिया हुआ तन खे त न अंधेरनि जो डपु हो, न ककरनि ऐं गोड़ियुनि खां डिॼंदा हुआ, बल्कि मुसीबतुनि जे हुजूम में बि उहे पत्थर वांगुरु मज़बूत थी बीहंदा हुआ। पर जेके माण्हू मुज़ब्ज़ब हुआ उन्हनि जी हालात अजीब डावांडोल हुई। उहे इस्लाम जी रहमत वारी बरसाति मां ड्रव ते पीअण बि चाहींदा हुआ, पर मुसीबत जे अंधेरनि खे ॾिसी मुश्किलातुनि जा कड़का ॿुधी संदन दिलियूं बुॾ में पइजी थी वियूं ऐं उन्हनि खे पंहिंजी सलामती इस्लाम खे छॾण में नज़र ईंदी हुई। वरी जेकॾहिं मुस्लमाननि खे कामयाबु थींदे ॾिसंदा हुआ त इस्लाम खे चिंबड़ी पवण लाइ तयारु हूंदा हुआ। आख़िर में फ़रमान आहे इन्न अल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे, यानी उन जा अख़्तियार हिंदुस्तानी, मिस्री ऐं यूनानी देवताउनि वांगुरु महदूद न आहिनि। काइनात जो ज़रो ज़रो उन जे फ़रमान जो ताबे ऐं सभु मथाहियूं ऐं हेठाहियूं संदसि हुक्म जे साम्हूं कंध झुकायो बीठियूं आहिनि। दोस्तों, सही राह जे सफ़र में पाण हाणे सूरतुल बक़रह जी 21 आयत खां तिलावत कयूं था, उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ूं था। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून।
الذي جعلكم لكم الأرض فراشا والسماء بناء الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون. ए इंसानो, इबादत कयो पंहिंजे रब जी जंहिं पैदा कयो अव्हां खे ऐं उन्हनि खे जो अव्हां खां अॻु हुआ तव्हां तक़वा वारा थियो, जंहिं बनायो अव्हां लाइ ज़मीन खे विछाणो करे ऐं आसमान खे छत ऐं लाथाई आसमान मां पाणीअ खे, पोइ कढियाई उन सां कुझु मेवा अव्हां जे लाइ रिज़्क़ करे, पोइ न कयो अल्लाह जे लाइ शरीक ऐं अव्हां ॼाणो था। दोस्तो, हिन खां अॻु में टिन्ही जमायतुनि मोमिननि, काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि जे ज़िक्र ऐं उन्हनि जी आक़िबत बयानु करण खां पोइ मिड़नि इंसाननि सां ख़िताब आहे। ही 21 ऐं 22 आयत 2 आयतूं तिलावत थियूं। उन्हनि जो तर्जुमो मां ॿुधो, हाणे तफ़सीर पियो अव्हांखे ॿुधायां त हिन खां अॻु में टिन्ही जमायतुनि मोमिननि, काफ़रनि ऐं मुनाफ़िक़नि जे ज़िक्र ऐं उन्हनि जी आक़िबत बयानु करण खां पोइ मिड़नि इंसाननि सां ख़िताब आहे ऐं खेनि सम्झायो थियो वञे तव्हांखे उहो इल्मु आहे त काइनात जी हर हिकु शइ खे वजूद ॾींदड़ अल्लाह ताला आहे। उन जी कुदरत जा कमाल अव्हां अखियुनि सां ॾिसी रहिया आहियो। आसमान जहिड़ी वॾी शइ थंभ या टेक खां सवाइ उन बीहारी आहे। ज़मीन हज़ारें जहाननि जे कम जे लाइ उन ई विछाई आहे। आसमाननि मां मींहुं आणे केतिरनि ई क़िस्मनि जा अनाज, मेवा, गुल, गाह, ॿूटा ऐं कई वण ऐं वलियूं उन पैदा कयूं आहिनि त पोइ अव्हां लाइ लाइक़ु, मुनासिब ऐं जाइज़ न आहे जो उन सां उन जी बंदगी या हुकुम ऐं शान में ॿिए खे शरीक बनायो। मक़सदु त हिननि आयतुनि में इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि ऐं मक़सदनि, तौहीद, क़ुर करीम जी सदाक़त, नबूवत जी हक़ानियत वग़ैरह ते ईमान आणण जी दावत ॾिनी वञे थी। ऐं जॾहिं त इस्लाम कंहिं ख़ासि क़ौम, मुल्क ऐं वक़्त जे लाइ दीन न आहे, आम आहे, उन जे करे उन जी दावत बि आम ख़िताब सां ॾिनी वञे थी ऐं ॾिनी वई आहे। दोस्तो, अल्लामा पानीपती अलैहिर्रहमत लिखियो आहे त ख़िताब लजमी अन्नास मिन अहलिल ख़िताब उमूमन, यानी या अय्युहन्नास में सभिनी माण्हुनि लाइ ख़िताब आहे जेकी उन वक़्तु मौजूदु हुआ ऐं जेकी बाद में आया। उन्हनि खे मौजूदनि जी जाइ ते आणे ख़िताब कयो वियो आहे, छो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दीन में मुतवातर तरीक़े सां शामिल आहे त उन जा अहकाम ऐं ख़िताब सभिनी खे क़यामत ताईं शामिल आहिनि। हिन आयत सगुरीअ में शिरक खां मना आहे ऐं अल्लाह ताला जी ज़ात सां कंहिंखे शरीक बनाइण वॾे में वॾो नाक़ाबिले बख़्शिश गुनाह आहे। दोस्तो, सही बुखारी शरीफ़ ऐं सही मुस्लिम शरीफ़ में हज़रत इब्न मसऊद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त मूं अर्ज़ु कयो त या रसूलल्लाह अय्यु ज़म्बि अअज़मु इंदल्लाह, ये अल्लाह जा रसूल, अल्लाह ताला वटि कहिड़ो गुनाह वॾो आहे? क़ाल अन तजअल लिल्लाहि निद्दन वहुव ख़लक़क, फरमायाऊं त वॾो गुनाह हीअ आहे जो अल्लाह ताला सां कंहिंखे शरीक बनाई, हालांकि उन ई त तोखे पैदा कयो आहे। अहिड़ी तरह हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रवायत में आयो आहे त अल्लाह ताला जो बानहनि ते इहो हक़ आहे त उन जी इबादत कनि, उन सां कंहिंखे शरीक न बनाइनि। जी दोस्तो, या अय्युहन्नासु उअबुदू इबादत खां वरतल जमा जो सीगो आहे। इबादत जी इस्तिलाही माना आहे
पंहिंजी पूरी ताक़त उन जी फर्मा बरदारीअ में सर्फ़ करणु। रब्बकुम पंहिंजे पालनहार जी। हिन जाइ ते रब जी जाइ ते अल्लाह जो लफ़्ज़ या ॿियो को इस्म बि अची सघियो थिए, मगर रब जे लफ़्ज़ आणण में इहो राज़ आहे त अव्हां जी इबादत करण जो लाइक़ु सिर्फ़ु उहो ई आहे जंहिं अव्हां खे मुकमल पालियो आहे, अव्हां जी मुकमल परवरिश कई आहे। जॾहिं परवरिश उहो थो करे त इलाह बि उहो ई थी सघे थो। हिन आयत में रबूबियत जी तौहीद सां उलूहियत जी तौहीद लाइ दलील वरितल आहिनि। ईजाद, वजूद ॾियणु ऐं बका जी नेमत जो ज़िक्र करे साबित कयो वियो आहे त अल्लाह वहदहु ला शरीक लहू आहे ऐं अव्हां ते सभु महिरबानी उन जी आहे। जेकॾहिं उहो करम न करे हा त अव्हां ग़ैर मौजूद हुजण जे दर्जे खां निकिरी वजूद जो दर्जो माणे न सघो हा। इहा उन जी महिरबानी आहे जो वजूद ॾियण खां पोइ अव्हां जे आराम, आसाइश, हयाती ऐं बका लाइ सभु सामान पाण मुहैया कयाईं। जेकॾहिं उहो अव्हां लाइ उहे ॿिया इंतिज़ाम बि न करे हा त अव्हां पैदा थियण सां ई हलाक थी वञो हा। जेकॾहिं अव्हां जो वजूद उन जे करम जो सदिको ऐं अव्हां जी ज़िंदगी ऐं बका उन जी रहमत वारी नज़र जा मुहताज आहिनि ऐं ॿई ॻाल्हियूं सम्झण जोॻियूं आहिनि, छो त ॿिए कंहिं जो बि उन में हिसो या भाईवारो न आहे। जीअं आहे उहो रबूबियत में वहदहु ला शरीक लहू आहे, तीअं उलूहियत में बि उन जो को शरीक न आहे। जॾहिं ला ख़ालिक इल्लल्लाह, ला रब इल्लल्लाह जी तस्लीम करण में इनकार जी गुंजाइश न आहे त ला इलाहा इल्लल्लाह मञण में बि को शक ऐं शुबो न करणु घुरिजे। ऐं जॾहिं इहो अक़ीदो पको ऐं यकीनी थियो त इहा ॻाल्हि ख़ुदि ब ख़ुदि साबित थी त इबादत जे लाइक़ु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन जी ज़ात पाक आहे जेको हर लिहाज़ सां वहदहु ला शरीक लहू आहे। अल्लाह ताला जी तौहीद जे लाइ क़ुरान करीम जो इस्तदलाल फितरी ऐं सादो पर एतिरो यकीनी ऐं सराइतो आहे जो हिकु अणपढ़ियल माण्हू, हिकु आलिम, हिकु मुहक़िक़, काइनात जे ज़रनि जो टोबो ऐं माहिर सभु को पंहिंजी सम्झ मुआफ़िक़ उन मां फ़ाइदो वठे। उन जे मुक़ाबले में फ़लसफ़ी ऐं हिकमत जा तौहीद जे मौज़ूअ ते भरियल दफ़्तर पढ़ो त उन्हनि में फ़नी ॾुखियाई, पेचीदा इस्तिलाह, मुक़दमनि जी तरतीब वारो परेशान कंदड़ चकर अव्हां खे ड्रिजारे छॾींदो ऐं अव्हां जी दामन यकीन जी दौलत खां ख़ाली रहंदी। इहो ई क़ुरान करीम जो एजाज़, मोजिज़ो हुजणु आहे जंहिं दुनिया जे दानिश्वरनि खे हैरत ऐं अजब में विझी छॾियो आहे। दोस्तों, सही राह जे सफ़र में मां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी हाज़िर आहियां। पाण क़ुरान करीम जे सूरह बक़रह जूं आयतूं तिलावत करे उन्हनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर पंहिंजे समाअतुनि ताईं, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ताईं पहुचाइण जी कोशिशि करियूं पिया। अल्लाह करीम शल अमल हिदायत ॾी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अंदादन निद जो जमो आहे। अल्लामा बेज़ावी लिखियो आहे त निद उहो आहे जो उन जहिड़ो ऐं उन जो मुख़ालिफ़ बि हुजे। मुशरिकनि जे बुतनि खे अंदाद उन जे करे सॾियो वियो जो उन्हनि अल्लाह ताला जी इबादत छॾे बुतनि जी इबादत थिए कई ऐं उन्हनि बुतनि खे उहे मुशरिक पंहिंजो इलाह सॾींदा हुआ। मक़सदु इहा आहे त जॾहिं अव्हां ॼाणो था तव्हां खे अदम मां वजूद में आणींदड़ अव्हां जी तरबियत जो पूरो सामान मुहैया करे अव्हां खे हिकु ग़लीज़ पाणीअ जे मनीअ जे हिकु फुड़े मां हसीन, जमील, हसास ऐं अकुल वारो इंसान बणाईंदड़ अव्हां जे रहण लाइ ज़मीन ऐं ॿियनि ज़रूरतुनि लाइ आसमान खे ठाहींदड़, आसमान मां मींहुं वसाईंदड़, उन पाणीअ मां मेवा ऐं मेवनि सां ग़िज़ा मुहैया करण वारो सिर्फ़ु हिकु अल्लाह ताला आहे त इबादत ऐं बानत बि उन जी करणु घुरिजे ऐं उहो ई इबादत जो हक़दारु आहे। ॿियो केरु आहे जो अल्लाह ताला जो मुक़ाबिल ऐं शरीक थी सघे। जेकॾहिं थोरो ग़ौर कबो दोस्तो त हिन जहान में उन खां वधीक ज़ुल्म, बेवकूफ़ी, जिहालत ऐं बेअकुली नथी थी सघे जो अल्लाह ताला खे छॾे मख़लूक सां दिलि लॻाई वञे।
मजबूर आशिक़ थिजे ऐं उन ते भरोसो कयो वञे। हिननि आयतुनि में जंहिं ॻाल्हि जी दावत ॾिनल आहे उहा सभिनी आसमानी किताबनि जे लहण ऐं सभिनी नबीअनि सगोरनि अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे मोकिलण जो ऐं मक़सदु, यानी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु अल्लाह ताला जी बंदगी ऐं इबादत जंहिंजो नालो तौहीद आहे। ऐं उहो इहो इनक़लाबी नज़रियो आहे जेको इंसान जे सभिनी अमलनि, अख़लाक़ ऐं मुआशरे ते गहरो असरु रखंदो आहे। छो त जेको शख़्स ही यकीन रखंदो त सॼे जहान जो ख़ालिक़, मालिक, जहान जे सॼे निज़ाम ऐं तसरुफ़ कंदड़ ऐं सभिनी शयुनि ते क़ादिर सिर्फ़ु हिकु ज़ात आहे, उन जे घुर ऐं इरादे खां सवा को ज़र्रो बि चुरी नथो सघे ऐं नफ़ो ऐं नुक़सान बि नथो ॾेई सघे, त उनजो पूरो तवजह उन हिकु ज़ात ॾे रहंदो ऐं उनखे अहिड़ी बसीरत हासिलु थींदी जंहिंजे ज़रिए उहो ज़ाहिरी सबबनि जी हक़ीक़त खे सम्झी वठंदो त हीअ सबब जो सिलसिलो हिकु परदो आहे जंहिंजे अंदरि उनजो कुदरती हथु कमु कंदड़ आहे। बिजली ऐं बाफ़ जा पुॼारी यूरोप जा दाना जेकॾहिं हिन हक़ीक़त खे सम्झनि त उनखे बि ख़बर पइजी वञे त उन बिजली ऐं बाफ़ खां अॻिते बि का हक़ीक़त आहे जो सभिनी ताक़तुनि ऐं क़ुवतुनि जो सरचश्मो उन पाक ज़ात जे हथ में आहे जंहिं उन्हनि सभिनी खे वजूद बख़्शियो आहे। जी दोस्तों, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जी जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समातुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थी हुजे त महज़रत ख़्वाह आहियां। पंहिंजे मालिक मिठे खां अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। ऐं अव्हां खे बि कंहिं जुमिले, कंहिं ॻाल्हि, कंहिं सम्झ, कंहिं अदराक, कंहिं शऊर जे अंदरि का मूं में ग़लती, कोताही नज़र आई हुजे त उन्ही जे लाइ महज़रत ख़्वाह आहियां। त दोस्तो, असांजे सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख़्शी क़ादरी नक्शबंदी मदनी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जो इरादो अथमि। इन दुआ सां त अल्लाह ताला सिहत सलामत रखे, वक़्तु साथ ॾिए ऐं अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाए त जीअं ही कलाम मुक़द्दस मुकमल तौर ते अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए सघां। अॼु अव्हां ताईं सूरह बक़रा जी 22वीं आयत, उन्ही जो तर्जुमो ऐं तफ़सीर, सूरह बक़रा जूं 22 आयतूं, उन्हनि जो तर्जुमो ऐं तफ़सीर पाण मुकमल करे चुका आहियूं। इन दुआ सां त अल्लाह ताला आईंदह बि पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस खे पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्हीअ ते मां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी मोकिलायां थो। वेंदे वेंदे उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाला खणा जन दोस्तनि हिन सईं राह जे सफ़र में हिसो वरितो, शामिलु थिया, थोरी या घणी देरि जे लाइ अल्लाह जे कलाम खे, तफ़सीर खे ॿुधो। मोहतरम हाफ़िज़ मोहम्मद अली सिकंदरी साहब, मोहतरम शाहनवाज़ सोलंगी साहब, मोहतरम शहबाज अली शोरो साहब, मोहतरम अब्दुल सत्तार मीरबहर साहब, मोहतरम इरशाद जतोई साहब, मोहतरम मोहम्मद असद, मोहतरम इफ्तिखार अहमद मेमन साहब, मोहतरम शमसद्दीन सोलंगी साहब, मोहतरम जुल्फ़कार अली नोहानी साहब, मोहतरम दमसाज लाशारी साहब, मोहतरम खमीसुमल विसनाणी साहब, मोहतरम जोखियो नईम, असांजो रोज़ जो लिसनर जेको कुल्हो ॾेसो तोड़ निभाए। यकीनन सॼे प्रोग्राम में तमामु तवजह ऐं गौर सां ॿुधण वारो ही असांजो दोस्त आहे जेको प्रोग्राम में शामिलु रहंदो आहे। अल्लाह ताला खेनि
इज़्ज़त में आबरू में बरकतों अता फ़रमाए, इल्म अमल ऐं अखलास में इज़ाफ़ो फ़रमाए। मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी साहब दादू खां पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहा। मोहतरम हाफ़िज़ आबिद हुसैन हुसैनी साहब, मोहतरम एजाज़ रिंद करमी साहब, मोहतरम सादिक अली मलिक साहब असांजो बलोच सुगढ़ शाइर, मोहतरम अब्दुल हफ़ीज़ बेजारानी साहब दीनी स्कॉलर जेकबाबाद खां, मोहतरम रुस्तम अली जूणेजो साहब, मोहतरम मासूम बुखारी साहब असांजो बलोच शाइर बेहतरीन लेखक बरक सहाफ़ी, मोहतरम अख्तर दरबेलाई तमाम बेहतरीन शाइर बेहतरीन लेखक, मोहतरम अख्तर दरबेलाई सां गॾु सुधीर अली मल्लाह साहब, मोहतरम सुधीर मल्लाह साहब ॻोठ करण खान शोरो कासमाबाद हैदराबाद खां, मोहतरम अली आलखाणी ताहिरी साहब, उन सां गॾोगॾु मोहतरमा सिंधु सिंधी साहिबा असांजी भेण पंहिंजे हिन प्रोग्राम सईं राह जे सफ़र में शामिल रहंदी आहे कलाम इलाही जो तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधण जे लाइ। उन सां गॾोगॾु ख़ालिद ताहिरी साहब पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। सद्दाम अकबर दर साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिल रहिया। रज़ाक जे समा इंडिया कच्छ भुज गुजरात खां पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु अव्हांजो ॿुधणु मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। पंहिंजे प्रोग्राम पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे इन्हीअ ते इजाज़त ॾींदा। वरी हयाती रही त इंशाअल्लाह सूर बक़रा जी 23वीं आयत खां पाण तिलावत कंदासीं, उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर पढ़ंदासीं। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।